अॼु ही असां किसो हिन 15 सन जो दर्दबंदीअ जो देश माना हिन दुनिया में जेको हलियो वापरे थो पियो उन जे लाइ उस्ताद ॾिसी उन 15 सन खे बयानु कयो ऐं ज़िक्र ई उन खे उस्ताद मोहम्मद मलूक जेको कुझु चयो उन खे 15 सन जो ज़िक्र ॾिनो। उस्ताद चयो तूं सम्झी नथो छा त ही 15 सन सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगना। इंसान सदीअ ते थो ॾोह ॾिए पर सदीअ ॾोह कोन कयो। इंसान जा जेके बि करतूत आहिनि जेके बि हिन दुनिया में कम कया अथई उन जे नाले उस्ताद थो चए त सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगना। तूं सम्झी नथो छा त ही 15 सन। अॻे दुनिया में हर कंहिंजे घर में रंग रिहाणियूं ऐं सभई न्याणियूं बच्चा सभु कठे हूंदा हुआ। उन्हनि जे हिसाब सां उस्ताद चयो त अॼु अज़ीज़नि खे छॾे ऐं धारियुनि में न्याणियूं पैसनि ते विकिणी ऐं पंहिंजो दीन धर्म खे बि ॼण विकिणी छॾियऊं। ऐं उन जे हिसाब सां उस्ताद चयो त चयो कंहिं कचहरियूं अबाणियूं वञनि थियूं उहे राग रंग ढंग रिहाणियूं वञनि थियूं। छॾियो पाड़ो पंहिंजो न्याणियूं वञनि थियूं वॾनि ॾोकड़नि ते विकाणियूं वञनि थियूं। अज़ीज़नि खां प्यारो उहो सारो धन आहे। माना अज़ीज़नि खां बि वधीक उहो उनखे पैसो थो लॻे जेको अज़ीज़नि मिटनि सां मिटी कोन था कनि धारियुनि में मिटी था कनि पैसनि जे करे। तॾहिं उस्ताद चयो त अज़ीज़नि खां प्यारो उहो सारो धन आहे। तूं सम्झी नथो त ही 15 सन अदा सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगना। इन खां पोइ उस्ताद ॾिठो हिन दुनिया में जेको हले थो पियो ऐं हूअं ज़ाहिर में त दुनिया ॾिसे पई त हुनखे अधी पियो कोठे पर अधीअ जो हिसाब सां हुनजो इशारनि में हुन सां ॼण मोहबत हुई। तंहिंजे करे उस्ताद ॾिसी इन ते चयो त अॼु मोहबत वई आहे हली। बाक़ी इशारनि में मोहबत इंसान जे करतूत एतिरा ख़राब थी विया आहिनि जो अॼु पंहिंजनि न्यायनि नंगनि खे बि माण्हू छोड़ियो छॾीनि जीअं वणनि थी कनि। उन जे हिसाब सां उस्ताद हिन दुनिया खे ॾिसी चयो त पुछी थो त माहौल अहिड़ो रदी आहे। माना ही सदी साॻी आहे वक़्तु साॻियो ई पियो ॼण हले पर माहौल अहिड़ो रदी थी वियो आहे जो इंसान खे कुझु सम्झे कोन थो। पुछी थो त माहौल अहिड़ो रदी आहे जो नेकीअ जे एवज़ थियो बदिलो बदी आहे। माना अॻे ॾोह कोन कंदो हो केरु कंहिंजो न को बदी केरु कंहिंजी कंदो हो नेकी कंदो हो। हाणे नेकीअ जे एवज़ में उन जे बदी थो करे उन सां सुठो नथो सलूक रखे। तॾहिं उस्ताद चयो जो नेकीअ जे एवज़ थियो बदिलो बदी आहे पर इशारनि में मोहबत ज़ाहिर में अधी आहे। ईअं ॼण दुनिया माण्हू ॾिसे त उनखे अधी कोठे थो पर मसइलो आहे त उन्हनि जी इशारनि में मोहबत आहे उनखे उन कंहिं बि ॻाल्हि जो ख़्यालु कोन्हे। ईअं कोन थिए पर हीअ 15 सदी आहे। सदी अहिड़ी अची वई आहे जो हुनखे सम्झे थो त 15 सदीअ में करतूत अहिड़ा ख़राब थी वेंदा इंसान जा करतूत ख़राब थी विया आहिनि। तॾहिं उस्ताद चए थो ईअं कोन थिए पर हीअ 15 सदी आहे। पुछे केरु हाणे जो कुहाड़ीअ में गन आहे छो जो केरु चवे थो त अॻई कुहाड़ी खई थो हुनजे पोयों पए वेहण जे लाइ तयारु थी थो वञे हुनखे इहा ख़बर कान थी पए छो जो अॼुकल्ह इंसान खे रुॻो पैसे ॾिए ऐं पैसे ॾे जेको आहे हुनजी जेका नियत बि ख़राबु आहे ऐं ध्यानु ई सॼो पैसे ते आहे। उस्ताद चयो त तूं सम्झी नथो त ही 15 सन सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगना। उस्ताद चयो त अॻे शराफ़त हूंदी हुई इज़त हूंदी हुई हींअर उहा शराफ़त हली वई आहे। हींअर उहो जेको आहे सो उथणु वेहणु शराफ़त वारो वियो आहे हलियो। हींअर जहालत अची वई आहे उन जे हिसाब सां उस्ताद चयो त शराफ़त वई हली जहालत अची वई
ऐं अॻे उहो हकीमनि जो नौज़ ॾिसी बि चवंदा हुआ त तोखे हीअ बीमारी आहे उहा हींअर जेको आहे सो बीमारीअ जे हिसाब सां वरी जेको आहे सो मथे जो सूरु हुजेसि त सुईनि जो डज़न आहे जे बीमारी हुजेसि त चवनि तोखे हीअ बीमारी आहे जीअं गोॾनि में सूरु आहे त वरी चवंदुसि त तोखे बुखार आहे या टीबी आहे उहे डॉक्टर बि थी पिया आहिनि जेका उन्हनि खे डॉक्टरीअ जी का ख़बर कान्हे उस्ताद उन चयो त पुछी थो त काॾे शराफ़त हली वई घणनि बुज़ुर्गनि मूं करामत हली वई जहालत जो आई त अदालत हली वई हकीमनि मूं हाणे तबाबत हली वई जेका उहा हकीमनि में तबाबत हुई सा बि ख़तमु थी वई आहे जो मथे सूर जे लाइ बि सुहिन जो डज़न आहे तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे सदीअ ॾोह कहिड़ो अदा मुल्क ई मघन आहे उस्ताद चयो त अॼु कल्ह हिन दौर में अहिड़ो हली रहियो आहे जो औरत जे हथ ते छेड़ी निबेरी औरत जे हथ ते अची वई आहे मर्द छुटो सौदो बि औरत वठी अचे ऐं सभु काल जेको बि कमकार करे औरत करे माना घर जी मालिकाणी ॼण औरत थी वई मर्द जो सभु ॻाल्हि छुटी फ़ैसिलो थिए या झेड़ो थिए त पोइ उनजो निबेरो बि वरी उहा हुनजी घरवारी करे जेतिरो उहा वॾी अची वॾेरे फ़ैसिले में न वेहंदी तेतिरो फ़ैसिलो न थींदो उस्ताद उन ते ॾिसी चयो अखियुनि में का कहिड़ी अंधेरी अची वई जो औरत जे हथ ते छेड़ी निबेरी अची वई वॾे फ़ैसिले ते वरी वॾेरी अची वई जेतिरो उहा न ईंदी त मां फ़ैसिलो न मञींदुसि वॾे फ़ैसिले ते वरी वॾेरी अची वई जेका मोहे मोह न पवंदी सा जेरे अची वई हूअं माण्हू मरी वेंदो चवंदा हुआ जेको आहे सो परदे में आहे ऐं कोन थी अची सघे उतां दरवाज़े खां मुंहुं ॾेखारींदुसि हाणे उहा जेको आहे सो मुंहं ते अची ऐं जेको आहे सो पवे थी कंहिं बि शइ जे लाइ कुझु कोन्हे उहे मोहे मोह न पवंदी सा जेरे ई अची वई खुलियल ज़ुल्फ़ ज़ाहिर गलो गुल बदन आहे रओ ॻिचीअ में आहे मथे ते लटो ई कोन्हे अची परदे खां बिगर अची फ़ैसिले में वेहंदी तॾहिं खुलियल वार बि हूंदसि ज़ाहिर ऐं इहा अॼुकल्ह जी जेको आहे सो फैशन त पंहिंजी जाइ ते रहियो पर गैरत बि वई आहे हली इन खां पोइ तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मघन आहे उस्ताद चयो त अॻे दौर में जेके फ़क़ीर वीचारा हूंदा हुआ के अंधा हूंदा हुआ के माज़ूर हूंदा हुआ के अहिड़ा लाचार हूंदा हुआ जेके ख़ैर वठण जे लाइ हूंदा हुआ हींअर नवां नंढा जेके आहिनि से उहे हिरी पिया आहिनि ख़ैर वठण ते को छा पंहिंजो सिहत छॾाए को कीअं करे ख़ैर वठण जे लाइ वरी नंढड़ा ॿार अहिड़ा छॾे ॾिना अथनि जेके किन खे त वरी नफ़ेलियूं हथनि में वॼाईंदा अथनि ख़ैर वठण जे लाइ किन खे वरी झंडा हथनि में आहिनि पिनण जो हुननि खे तरीक़ो अहिड़ो ॾेई छॾियो आहे वॾनि जो वॾा वेठा हुजनि भली पोइ नंढा पिननि पिया हाणे उहो उस्ताद चई त ॾियणु ख़ैर वाजिबु अंधा ऐं मंडा आहिनि हितरे हिरी पिया हज़ारे ॾंडा आहिनि हेॾे ॾिस तूं हाणी हे नींगर नंढा आहिनि किन खे नफ़ेलियूं किन खे झंडा आहिनि पिनण जो त ॾाढो फ़क़ीरनि खे फन आहे सम्झी नथो त हीउ 15 सन आहे सदीअ ॾोह कहिड़ो अदा हे मुल्क ई मघन आहे हर भाऊ सदीअ ते था ॾोह हुजनि पर इंसान जा करतूत ऐं इंसान जो जेको आहे ख़्यालु ऐं ज़ाहिरी सां तमामु परे टपी वई आहे उस्ताद उते ॾिसी चयो त उहो हिक ॿिए खे चवनि पिया त यार साहिबु वॾो थो अचे हाणे इहा ख़बर न आहे पर वॾे साहिब जे लाइ कुझु बंदोबस्तु कयो की छा कयूं चईसीं हुनजो खाइण जो वज़न त हेॾो आहे पर हाणे जेको आहे सो तव्हां ॾिसो कम से कम जेको आहे सो छेला घुरायो छेलनि जूं मुंडियूं घुरायो त चङियूं चाहियूं भलियूं ठहियलियूं हुजनि तितर बि तरियल हुजनि ऐं वॾे जो जेको आहे सो इहो ताम तयारु थिए इहो वॾे जो वज़न आहे एतिरो वज़न वॾो खाईंदो आहे उस्ताद पियो चए त कई फ़ोन फोटे त बोटी भॼायो इजो ॼाण साहिबु बहादुर बि आयो 600 मुंडियूं छेलनि जूं घटा बि घुरायो चङियूं तहले चाहियूं तितर बि तरायो कुकर 30 कुरड़ो वॾे जो वज़न आहे तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मघन आहे उस्ताद ॾिसी चयो जॾहिं उन जाइ ते पहुतो गाॾीअ में त हेॾो गोल लॻो पियो आहे घमसान लॻो पियो आहे ऐं गुंडा डाकू चोर बि उन गाॾीअ में त जुआरी बि उन गाॾीअ में ऐं उन्हनि जे मेल में उस्ताद पियो चए त तव्हांखे जे ॻोल्हणो आहे उन्हनि खे त गुंडा किथे ॻोल्ह त गाॾीअ में अची ॻोल्ह
ऐं ज्वारी किथे ॻोठ त कंहिं मेल में ॾिस जिथे को रांदि जो मलाखड़ो हुजे रांदि हले पई उते जाच त तोखे ज्वारी मिली वेंदा। उस्ताद उन ते चयो ऐं जे मज़दूरनि खे जाचींदे त वीचारा मज़दूर जेलनि में हूंदा। इन जे करे उस्ताद ॾिसी चयो घणो घोड़ो गाॾीअ त कंहिं रेल में ॾिस, गुंडा चोर डाकू त कंहिं खुले खेल में ॾिस, जे ज्वारी थो ॻोल्हीं त कंहिं मेल में ॾिस, जे मज़दूर ॻोल्हीं त कंहिं जेल में ॾिस, जिन जो कारण कोडर ऐं ॿीड़ीअ जो पना वीचारो सॼो ॾींहुं कोडर हन वरी ॿीड़ियूं वठी उहे ॿीड़ियूं वीचारा पियनि पर उन्हनि जी पुठियां ॾिसंदे तोखे ॿुधाईंदा त इहे जेल में हन। छो जो उन ग़रीबनि खे जेल मिलियो ऐं अमीर गुंडिया चोर डाकू आज़ादु थी विया। उस्ताद ॾिसी चयो त हिन दौर में एतिरो दुनिया जे माण्हू हिस में काहे पियो आहे जो ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। हिस दुनिया जे ख़ातिर बेईमानी बि कनि, मिलावट बि कनि, सच सां कूड़ मिलाइनि ऐं पितल सां सोन मिलाइनि। इहा छा आहे सभु मिलावट। छो छाजे करे इन दौलत जे ख़ातिर। इहा दौलत अहिड़ी ख़राबु आहे, किनी लालच आहे हिन दौलत जी हिसाब सां। जॾहिं मौत अची थो वञे ख़बर ई कान थी पए त अहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी ईअं वई हली ऐं उन दुनिया जे पोयों भॼी भॼी पंहिंजी हर शइ विञाए छॾी ऐं उहा अॻिते सम्झण जी का बि कोशिशि कोन कई। उस्ताद उन ते ॾिसी चयो त हिर्स जे हवा में बंदो थियो गंदो आहे, हेॾे नूर हूंदे बि अखियुनि खां अंधो आहे, पितल सोन चांदीअ में छाजो संदो आहे, मिलावट न जंहिंमें सो कहिड़ो धंधो आहे। हुन जे हिसाब सां त उहो धंधो ई कोन्हे जंहिंमें मिलावट न कयूं, हर शइ में मिलावट करे ऐं ग़रीबनि खे फुरनि पिया। मिलावट न जंहिंमें सो कहिड़ो धंधो आहे, पियो कूड़ काहे, रुगो दुनिया में कूड़ काहे पियो आहे, पियो कूड़ काहे, अदा सचाई दफ़न आहे, तो सम्झी नथो त हीअ 15 सन आहे, सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगन आहे। चवनि था अदा शहर में अॼु थाणे ते वॾो सूबेदार अची वियो आहे पर कालू नालो अथसि, वॾो ज़ालिम आहे ऐं उन्हनि खे इहा ख़बर कान चई त ग़रीबनि खूननि जेको आहे उहे आज़ादु ऐं ग़रीबनि मज़दूरनि खे वरी जेल रवानो करे था छॾनि ऐं उन्हनि खे इहा ख़बर कान थी पए ऐं उन्हनि जे जेको आहे सो पैसे ॾुकड़ में जो पंहिंजो वात आलो था कनि ऐं खाइनि पीअनि था, सिर्फ़ु जेको आहे ग़रीबनि जो ख़्यालु कोन्हे। उन ते उस्ताद चयो सूबेदार साहिबु आयो खान कालो, सॼे तहलके में संदसि नोद नालो, छॾे चोर खूनी ग़रीबनि खे तालो, मज़दूरनि जे रत सां करे वात आलो, अंधनि जी त आई अहिड़ो थियो अमना, तूं सम्झी नथो त हीअ 15 सन्ना, सदीअ ॾोह कहिड़ो अदा मुल्क ई मगन आहे। हुन यकदमि देरि कान कई, हाणे सूबेदार चए पियो जमादार जिया ख़ान खे चएसि पियो त अदा जल्दी कर, तकड़ कर, जेको आहे खूनी चोर छॾे ॾे, भाॻियनि खे ॿधी छॾ। छो जो जेको आहे असांखे हेतिरा पैसा मिलिया आहिनि, हेतिरी दौलत मिली आहे ऐं तूंखे इहा ख़बर कान्हे त भाॻियनि खे ॿधी छॾ अंदरि करे पाणे सुनाई कटे हेॾे पे आज़ादु थींदा ऐं जेको आहे तूं उन गुंडनि चोरनि खे छॾे ॾे त असां पैसा वठूं। छो जो असां वटि आयो केरु आहे, तूं ॾिसी नथो वॾो आयो आहे असांजो बबन वॾो जेको आहे ज़मींदार साहिबु ऐं उनजे चवण ते तूं जेको आहे हुननि खे छॾे ॾे। ऐं चए पियो जमादार जिया ख़ान ॾितड़ सां ॾंदी छॾ, मिलिया खोड़ ॾोकड़ अजायो खंदी छॾ, मुंहिंजी ॻाल्हि हिकदमि ॿुधी तूं रधी छॾ, छॾे चोर खूनी तूं भाॻिया ॿधी छॾ, अलाए कीअं असां वटि आयो ख़ान अबना, तूं सम्झी नथो त हीअ 15 सन्ना, सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगन आहे। हाणे जॾहिं हुन खां पुछनि पिया दादा तव्हांजे गाॾीअ में छा था चाढ़ियूं वञूं, चए दा माल गॾु सभु वारियूं था वञूं, गॾु कयूं, कांजी कान कान्हे कान, इहे बसि कंधुलारियूं था वञूं, भली हिन बस तां बि कंहिंखे लतारियूं वेंदासीं, बाक़ी कंहिंखे असांखे ताक़त न आहे जो केरु मजाल आहे असां सां केरु पुछे। उन ते चई त पुछी हाणे छा थो, छा चाढ़ियूं वञूं था, गॾु माल माण्हू त वारियूं वञूं था, कई लल बस तां लतारियूं वञूं था, कान्हे कान कांजी बसि कंधुलारियूं वञूं था, असां सिर सदाई ॿधो मन कफ़न आहे। चवनि था त असां कफ़न ॿधो आहे पर कफ़न कोन्हे, हिकिड़े पासे पुलिस त ॿिए पासे चोर, माना उन महिल पहुचंदा अची जॾहिं उहो धाड़ो हणी वेंदा जा चोर हलिया वेंदा खणी वेंदा काश, हुननि पुलिस खे उन ॻाल्हि लाइ को बि ख़ौफ़ कोन्हे। उस्ताद चयो त हाणे ॾिठे ई वेठे त हिकिड़ो शख़्स आहे रोए थो वेठो, अदा छो थो रोई, अदा पैसो बि कोन्हे, कम बि कोर्ट में आहे, ग़रीब माण्हू आहियां, मिसकीन आहियां, मूं वटि आहे काशे कान, चए दा तूं रोई थो ॾोकड़ अथई,
त ठीकु आहे, न त ॿियो करनि बिना कोर्ट में पुछाणो ई कोन्हे। ईअं ई जेको आहे तो ग़रीबनि जो टिकाणो वरी किथे आहे, जेल आहे। तूं ग़रीबनि खे तूं कोन थो हिननि खे सुञाणी कोन थो, ऐं जेके कोर्टूं ऐं जेके सभु कुझु आहिनि सभु पैसनि जे हवाले सां आहिनि। तॾहिं चई रोई यार छो थो, उहो राणो किथे अथई, जे कोर्ट में कमु अथई त उहो नाणो किथे अथई, बिना ॾोकड़नि जे वरी पुछाणो किथे अथई, ग़रीबनि जो हाणे वरी टिकाणो किथे अथई, नंगे सिर उघाड़ा कोई न कफ़न आहे। छाजो ईअं ई वेठि पूरे था छॾनि, ॿ ॿ टे टे ॼणा, इहा ख़बर कान थी पए कफ़न बि कोन्हे, ईअं ई वीचारनि खे पूरे था छॾनि नंगा सिर। इन जे करे उस्ताद बैन चयो त नंगे सिर उघाड़ा न कोई कफ़न आहे, तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे, अदा सदीअ ॾोहो कहिड़ो मुड़की मघन आहे जो सदीअ ते ॾोह था ॾियनि। उस्ताद ॾिसी चयो, पुछा कई, चई यार हे जेके जुआ था खेॾनि सभु इहे सभु सूबेदार जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि सां अधु अधु भाईवार आहिनि, सभु ॻाल्हि उन्हनि सां आहिनि ऐं उन जे करे सॼो कमु हले थो। पुछी थो त साहिब सूबेदार आहिनि, वरी जिन जा जुआरी जमादार आहिनि, वरी अधो अधु चोरनि सां भाईवार आहिनि, वरी भुंग पोयां ई भोतार आहिनि, चवनि था त अञा ताईं ॾिनो तूं न ॾिनो आहे, माना तोखे पकड़ियूं था वञूं जो तो 12 महीननि में ॾनु कोन ॾिनो आहे, जेको तो सां रखियलु हुयो तो न ॾिनो तॾहिं तोखे ॿधियूं था वञूं नी, जे तूं ॾी आहे त तोखे छो ॿधूं आहे, तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे, सदीअ ॾोह कहिड़ो अदा मुड़की मघन आहे। हाणे राति जो आयो यार वटि रहियो अची, हुनजी मानी टिकी खाधई, सुबुह थियो उथे ॾिसे त ॾाढो आहे कोन, दोस्तनि संगनि साथनि चयसि यार तुंहिंजो यार हो, चई पियो त पग मट यार आहे, राति जो सुतो सुबुह जो तुंहिंजो ॾांद बुकायूं हली वियो, चई थो त मुंहिंजो अहिड़ो यार अहिड़ो जेको हुन सां नींहुं नातो मुंहिंजो। हाणे चवनिसि पिया पछाड़ीअ में पोइ बि उन जी अञा नेकी करे पियो, पर इहा ॻाल्हि चवनि पिया यार तुंहिंजो ढगो बि का इहो सभु ॻाल्हि कई, चई यार यार हो, चई यार हो तोसां यार हेड़ी करे वियो, तॾहिं पियो चए त सॼण यार महड़ो त मोड़ियूं हलियो वियो, ढगो तुंहिंजे घर मूं बि छोड़ियूं हलियो वियो, ढगो घर तुंहिंजे मां बि छोड़ियूं हलियो वियो, अरे महबत जो ॿेड़ो बि ॿोड़ियूं हलियो वियो, नऊं नींहुं नातो बि ट्रोड़ियूं हलियो वियो, अञा बि चई थो त मुंहिंजो यार मना, चई छा कयां यार आहे, अञा बि चई थो त मुंहिंजो यार मना, तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे, सदीअ ॾोह कहिड़ो मुड़की मघन आहे। हिकिड़े दोस्त वटि अची दोस्त रहिया, चई दा मानी तो वटि खाईंदासीं, अदा मानी तयारु थी जल्दी इनशाला हमदा तव्हांखे मानी खाराईंदासीं। थोरी देरि गुज़री वरी पुछूंसि अदा मानी, अदा मानी तयारु थिए थी पई ऐं जल्दी तव्हांजे लाइ मानी तयारु, आख़िर नेठि हुननि खे चई यार नियाणियूं भई हुन खेल थी, ऐं तव्हां सां कहिड़ो जेको आहे सो राज़ मां लिकायां, हितां अॻे त वेंदियूं रक्षा ते, पर हींअर कार काए वई हुन तेल ते तेल वठी वरी हितां वई हुन वेझो थोरो पंधाड़े मेल ते वई हुन, उते जेको आहे हुन सां नौकर नबनि गॾु आहे, पाण बि कोन्हे नौकर नबनि गॾु आहे, हा नौकर नबनि सां गॾु आहे, माना नियाणियुनि सां वरी नौकर हूंदो गॾु, ऐं पंहिंजी गैरत खे केरु बि कोन थो ॾिसे। तॾहिं उस्ताद चयो त पुछी थो त नियाणियूं वयूं खेल ते हन, हू ईंदियूं ऐं वेंदियूं रक्षा रेल ते हन, पर अॼु कार काहे वयूं तेल ते हन, हितां थोरो वेझो अड़े मेल ते हन, पर नियाणियुनि सां गॾिजी वियो नौकर नबनि आहे, तूं सम्झी नथो त हीउ 15 सन आहे, सदीअ ॾोह कहिड़ो अदा मुड़की मघन आहे। चईंदा हिन दौर खे ॾिसी त पीउ पुट पाण में बि फिका लॻी विया, ऐं उन्हनि खे बि घटि वधि अॼुकल्ह औलाद पीउ खे ॻाल्हाए पियो, इज़त कोन पिया कनि, नाफ़रमानी कनि पिया, उन्हनि जे हिसाब सां ॾिसी ऐं अच्छा जेके ॾाढ़ीअ ते अची वार पियसि, वरी उन्हनि ते बि टिका लॻी विया। अॼुकल्ह उन्हनि जो रवियो अहिड़ो उथण वेहण जो थी वियो त अछे ॾाढ़ीअ खे बि पार कोन, ज़बानुनि ते ताला, ज़बानुनि ते छो जो पैसो मिलियो त ज़बानुनि ते ताला अची विया, छिका अची विया, कुझु कोन था, वरी जे मांडूलनि जे मुंहंनि ते धिका जो लॻी विया, वरी जो आयो सर्वे सीटियल उहो आयो अची पहुतो, चई बाबा इहे छो छो तो खोले छा हाणे हेतिरा जेका धिका करे, हुन चयसि बाबा पैसा ॾींदा त सही असां खोलींदासीं, पैसा हुननि खे मिलिया, हुननि चयो जेको तव्हांखे वणे सो खोले छॾियो। उस्ताद हुन ते ॾिसी चयो पीउ पुट पाण में फिका जो लॻी विया, अछनि ते कारा टिका जो लॻी विया, ज़बानुनि ते ताला छिका जो लॻी विया, मांडूलनि जे मुंहंनि ते धिका जो लॻी विया,
आयो सर्वेर सीटियल पर बेलदार बबन हो बेलदार हुजो सॼो कमु हुननि जो हलाए पियो हुनजो नालो बबन हो उहो जेको आहे सभु कुझु पैसा ॾोकर वठी ऐं हुननि खे खोले धिका सभु कुझु ॾींदो हो तंहिंजे करे उस्ताद ॾिसी चयो त आयो सर्वेर सीटियल बेलदार बबन तो सम्झी नथो त हीउ 15 सन सदीअ ॾोह कहिड़ो अदा मुल्क ई मगन उस्ताद ॾिठो मां छो थो रोई पियो अदा रोआं थो वेठो त मुंहिंजा बोल जेके कयां थो पियो सो ज़ालिम ॿुधे कोन थो चवांसि थो जेको त वरी आईंदा मूंखे घटि वधि ॻाल्हाए मूंखे जेको आहे सो उहो तमामु घणो चए उहो चढ़ी तमामु मथे वियो आहे हाणे इहो न कोन लहंदो इन ॻाल्हि तां न को मुंहिंजो इहो ठाह ई ठहंदो तॾहिं त भरियो पेट पापिन वीचारा उहे ग़रीब मिसकीन हुया उन्हनि उहो खाई अहिड़ी बि पेट भरींदा पर अहिड़ियुनि खे बि एतिरो अघु थी वियो जो वीचारा ग़रीब अहिड़ी वठण जे लाइ बि लाचार थी विया तंहिंजे करे उस्ताद चयो मिठा रूह तुंहिंजो रही कोन सघंदो तुंहिंजा ॿोल ज़ालिम सही कोन सघंदो चढ़ी जो मथे वियो सो लही कोन सघंदो तॾहिं ठाह तुंहिंजो ठही कोन सघंदो भरियो पेट पापिन उधो अहिड़ी अना तूं सम्झी नथो त हीउ 15 सन अदा सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई मगन चई यार हाणे छा कयां इम्तिहान बि ॾिनो अथमि पर इम्तिहान में मूंखे फेल करे छॾियो अथनि चई यार फेल तूं छो थींदी तूं वञ उते पैसा ॾोकर खणी वञ उते वञी पहुच नंबर 1 थो चाहीं त खीसो ढिलो कर पैसा कढ त तूं नंबर पहिरें में आहीं तूं छाजो नापास आहीं तो पैसा जेको आहे कर त यकदमि तुंहिंजो नंबर ई मथे आहे तॾहिं चएसि पियो त पहिरें पाण पंहिंजो ॻोल्हे गिलो कर नंबर 1 थो चाहीं नंबर 1 थो चाहीं त भलो को बिलो कर पैसा ठाहे गीदे में तयारु करे पोइ वञ भलो को बिलो कर जे डिग्री थो चाहीं जे तूं चईं थो त मूंखे डिग्री मिले ऐं मथां मां जेको आहे दर्जे ते हुजां ग्रेड मूंखे हुजे त पोइ चएसि पियो त जे डिग्री थो चाहीं त खीसो ढिलो कर खीसे खे ढिलो कर पैसा उछलाए त तोखे डिग्री आहे चएसि पियो डिग्री थो चाहीं त खीसो ढिलो कर भली फोन ते पोइ उतां ई हलो कर वेठो भली तूं घर में हुजी उतां ई फोन कर पैसा असांखे ॾे तूं फोन उतां ई कर तुंहिंजो कमु थींदो असांखे बि तूं ईअं सम्झे तोसां वाइदो कयोसीं असांजो तोसां सचो सुख न चई असांजो बि तोसां भली फोन ते पोइ उतां ई हलो कर असांजो बि तोसां सचो ई सुख न तूं सम्झी नथो त हीउ 15 सन सदीअ ॾोह कहिड़ो अदा मुल्क ई मगन उस्ताद चयो त ईअं न कम सां वठी आ भली तूं 10-20 हज़ार ॾोकर बि वठी आ जे ॾोकर नथा मिले त खातो खणी आ उहो असां तुंहिंजो रखंदासीं तूं पैसा ॾे पंहिंजो खातो खणी वञजांइ भली पोइ तूं पोपट न बोड़ो न बातो जेको तूं वठी अची पुट ऐं कोन्हे पर बोड़ो बातो बि वठी आ असां उनखे असांखे बि फना नौकिरी ॾियण जो असां ॾिस त कीअं था तोखे नौकिरी ॾियूं पर पैसा खणी आ चएसि पियो त भली कमु असां वटि काराए थो वठी आ 10-20 हज़ार ॾोकर या खातो वठी आ भली पुट ऐं कोन्हे पोपट त ॾातो या पुट ऐं कोन्हे पोपट त ॾातो वठी आ भली कुझु न ॼाणे ॿोड़ो या बातो वठी आ भली कुझु न ॼाणे ॿोड़ो या बातो वठी आ ॾियण नौकिरीअ जो असांखे बि फना तूं सम्झी नथो त हीउ 15 सन असांखे बि फना नौकिरी ॾियण जो तूं रुॻो पैसा खणी आ चएसि पियो त हे मिसकीन आहिनि छो था रोअनि पिया छो हिननि खे तकलीफ़ आहे छो हे चार दाहूं पिया कनि चई यार हर कंहिंजे दर ते दुहूं दुखायल ॾिसी थो पर आहिनि ज़मींदार जा मारियल मिसकीन आहिनि ग़रीब उन्हनि मारियल आहिनि के ज़मींदार जा जेको उन्हनि खे वीचारनि खे वॾी तकलीफ़ आहे पर पोइ बि उन्हनि खे कुझु कोन थो मिले तंहिंजे करे उस्ताद ॾिसी चयो त ॾिसी थो त हर को ॾुखायल थो ॾिसिजे कंहिंजे दर ते दुहूं दुखायल थो ॾिसिजे हू कमज़ोर कंहिंजो यार कंबायल थो ॾिसिजे छो जो वीचारो डिॼे पियो दाह बि कोन कंहिंखे पियो ॾिए छाजे करे जो ॾिसे पियो त ज़ालिम वॾो आहे मूंखे ज़ालिम माराए छॾंदो हू कमज़ोर कंहिंजो कंबायल थो ॾिसिजे हू मारियल सतायल बुखायल थो ॾिसिजे वीचारे वटि काशे कान्हे बुखायल बि हुयो मारियल बि हुयो हू ॾिसे सभु को पियो हुनखे पर हुन ज़मीनदार खे इहो बि अहसासु कोन पियो थिए पर अञा बि उन खे भाणू कंहिंजो भन आहे अॻिते हले त अञा वीचारे खे कंहिंजो भाणू आहे अलाए छा अञा हुन सां छा थींदो ख़बर न आहे ज़मीनदार जेके आहिनि अॼु दुनिया ते ईअं आहिनि मज़दूरनि ग़रीबनि जो जेके हारी आहिनि उन्हनि जो इहो कमु आहे जॾहिं दाहूं थियूं ऐं
फेर थिया ऐं उस्ताद मलूक बि उथी ॿुधा भाई छाजा फेर हन चई साईं फेर हन त वीचारे वटि ॾोकर बि कोन हा वीचारे वटि घर पहुता जो फेरिंग थी वई पैसा कोन मिलनि पर हुनजो छोकिरो खणी विया इहा यकदमि ख़बर पई पुलिस खे पुलिस बि अची पहुती पर हो निकिरी विया हाणे हो हुनखे चवनि पिया सूबेदार खे साहिबु तूं हेॾो घेरो हटाए असांजूं गोलियूं हे कमु कोन कंदियूं उन्हनि जे स्टेन घना ओॾो स्टेन घर हलंदी जेको 100 गोलियूं हिकिड़े सेकंड में निकिरंदियूं असां ग़रीब हिननि ते मुंहुं किथे ॾींदासीं ॾिसो मरी मुल्क मुंहिंजे जा दोधा धणी विया तॾहिं छो जो मरी विया उहे जेके आहिनि तंहिंजे करे त जेको आहे वॾा जेके पहलवान वॾा सूरमा उहे जेके आहिनि दुनिया छॾे विया तंहिंजे करे हे हींअर उहे वीचारनि खे ताक़त कान्हे जो उन धाड़ेलनि सां मुंहुं ॾेई सघनि या उन चोरनि सां को मुंहुं ॾेई सघनि तॾहिं चए मरी मुल्क मुंहिंजे जा दोधा धणी विया जो धाड़ेल धाड़ो बि हेॾो हणी विया मिलनि कोन ॾोकर त छोकिरो खणी विया सिपाहिनि चयो साईं उहो महल हू घणी विया वॻई निकिरी विया हिन सां कहिड़ो पासो वठूं सिपाहिनि चयो साईं महल हू घणी विया हेॾां घेरो हटायो छो जो होॾा स्टेन घना तूं सम्झी नथो त हे 15 सन्ना अधीअ ॾोहो कहिड़ो मुल्क मघना उस्ताद आख़िर में चयो त हिन दौर मूं जेको बि वेठो आहे तूं वेही छो थो तूं सुम्हण खे बि छॾे ॾे वक़्तु पोयूं आहे पहर पोयूं आहे सभु कंहिंखे दुनिया छॾणी आहे उन जे लाइ कर चएसि थो उस्ताद त मलूक सूर अहिड़ा सलण खे छॾे ॾे हेॾो जेको बयानु कयो इहे सूर सॼा अथमि पर इहे छॾण खे इन सलण खे छॾे ॾे छो जो केरु थो तुंहिंजे कन करे केरु थो तुंहिंजे दाहुनि खे ॿुधे अॼुकल्ह छो जो उहो मां हुनखे अहसास ई कोन्हे उहो ख़्याल ई कोन्हे तॾहिं था चवनि त मलूक सूर अहिड़ा सलण खे छॾे ॾे घणो अॼु अब्बासी घुमण खे छॾे ॾे जो हर हिक सां वरिती घुमंदो हेॾे होॾे घुमंदो वरिती अॼुकल्ह हिन घुमण में फ़ाइदो न पवंदी घणो अॼु घणनि सां घुमण खे घणो अॼु अब्बासी घुमण खे छॾे ॾे आहे पहर पोयूं सुम्हण खे छॾे ॾे सुतो छो आहीं पहर पोयूं आहे हिन दुनिया खे छॾिणो आहे तोखे अॼु जा सुभाणे दुनिया छॾींदी आहे पहर पोयूं सुम्हण खे छॾे ॾे चई थो चङाई दुनिया जे अॻियां त सभिनी खे चङाई थो चई पर चङाई अॼुकल्ह तुंहिंजी केरु थो सम्झे उन्हनि खे ख़बर न आहे त हे चङाई थो चवे पर उन चङाई खे सम्झनि त हेतिरो ज़ुल्म कोन कनि चई थो चङाई चवण खे छॾे ॾे करी छो थो दाहूं अदा उस्ताद मलूक तूं दाहूं करी थो पर दाहूं करी थो तुंहिंजो तोड़े कंहिंजो कना तॾहिं त उस्ताद चए करी छो थो दाहूं कंहिंजो तोड़े कना तूं सम्झी नथो त हे 15 सन्ना सदीअ ॾोह कहिड़ो मुल्क ई न मघना अदा हे असां अॼु तव्हांजे अॻियां 15 सन खे बयानु कयो ऐं बाक़ाइदे वज़ाहत सां ऐं हर हिकु सिट जी माना तव्हांजे अॻियां पेश कईसीं इनशा अल्लाह तव्हांखे सम्झण में ऐं उनजे माना में ॿुधण में तव्हांखे दिक़त न थींदी छो जो तव्हां सॼे शेर खे बि सम्झी वेंदव ऐं इहा हिन दुनिया जे लेवल ते जेको असां कुझु चयो आहे 15 सन जो बयानु कयो आहे उहो 15 सन बि तव्हां ॿुधंदव त उन में पूरी हक़ीक़त हूंदी जेका समायल हूंदी ऐं उनजी माना बि तव्हां ॿुधंदव उहा बि तव्हांखे असां जेका उन शेरनि जे हिसाब सां माना आहे उहा बि तव्हांखे ॿुधाईंदी उहा बि तव्हां सम्झी वेंदव वधीक जॾहिं तव्हां पाण बि इनशा अल्लाह उमेद कुलार आहियो तव्हां पाण बि उन शेर खे सम्झी ईंदव त हिन जो मफ़हूम छा आहे ऐं हिन उस्ताद कहिड़े रंग में हिन मफ़हूम खे ढलियो आहे इन हिसाब सां उनजी माना बि असां करे तव्हांखे ॿुधाई आहे इनशा अल्लाह तव्हां इहा ॿुधी तव्हांखे बि दिमाग़ ते सम्झ ईंदी त उस्ताद ऐं शाइर अदीब जेके सुघड़ आहिनि जिन हेतिरी शाइरी करे तव्हांजे अॻियां पेश था कनि छो जो सिंधीअ ॿोलीअ खे उजागर करण जे लाइ तव्हांजे अॻियां पेश था कनि ऐं इनशा अल्लाह हयाती रही इनशा अल्लाह 80 ताईं सभई इकठे थी वरी इन प्लेटफार्म ते अची ऐं तव्हांजे अॻियां ॿी कंहिं रंग सां वरी जेको आहे सो जा कहाणी जा तव्हांजे लाइ हे बैत जेके हूंदा खणी तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं ऐं उन वक़्त ताईं इनशा अल्लाह साईं तव्हां ॾे बि ख़ैरु कंदो ऐं असां ॾे बि रब साईं ख़ैरु कंदो अस्सलामु अलैकुम।